अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के बलिकार माया फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका पारां अपनाई हरम्स वटां ईरान वेंदड़ जहाज़नि जी नाकाबंदी जो ऐलान। अमरीकी नाकाबंदी पाकिस्तानी वक़्त मुताबिक़ अॼु शाम 7 वॻे खां शुरू थींदी। सेंटकॉम पारां समूरनि बहरी जहाज़नि खे अमरीकी बहरिया सां राब्ते में रहण जी हिदायत। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त अमरीकी फ़ौज जी नाकाबंदी ईरानी बंदरगाहनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ जहाज़नि लाइ हूंदी। आबनाई हरम्स खां ॿियनि मुल्कनि ॾे वेंदड़ जहाज़नि खे न रोकियो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त नाकाबंदीअ खां पोइ ईरान पंहिंजो तेल विकिणी न सघंदो। ईरान सां जंगबंदी बरक़रार आहे। ईरान ॻाल्हियुनि में वापसि अचे थो या न उन जी परवाह नाहे। उहा ॻाल्हि वाज़िह आहे त ईरान वटि एटमी सलाहियत न हूंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर ट्रम्प चयो आहे त इस्लामाबाद में ईरान सां 21 कलाकनि ताईं डिघियूं ॻाल्हियूं थियूं। ईरान वाइदो कयो हो त आबनाई हरम्स खोलियो वेंदो, पर उन इहो कूड़ ॻाल्हायो। ईरान जी फ़ौज खे तबाह ऐं बहरिया खे समुंड में ॿोड़े छॾियो आहे। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान जो रूसी सदर सां टेलीफ़ोन ते राब्तो। विच ओभर वारे छिकताण ते ॻाल्हि ॿोल। ईरानी सदर चयो आहे त अमेरिका पाण खे आका सम्झणु छॾे ॾे त मुआदे लाइ रस्तो निकिरी सघे थो। ईरानी क़ौम जे हक़नि जो एहतराम कयो वञे त ॻाल्हियूं नतीजा ॾींदड़ साबित थी सघनि थियूं। ईरानी सदर पारां ॻाल्हियुनि वारी टीम जी तारीफ़। मसूद पेज़ेश्कियान जो चवणु आहे त ॻाल्हियुनि वारी टीम ऐं स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ जी ख़िदमतुनि खे साराहियां थो। ख़ुदा ॻाल्हियुनि वारी टीम खे वधीक ताक़त ॾे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर साकटार जा सऊदी अरब, तुर्किया ऐं मिस्र जे हम मुनसिब सां राब्ता। इस्लामाबाद में अमेरिका ईरान विच में थियल ॻाल्हियुनि में अॻ भराई बाबति आगाह। सऊदी परॾेही वज़ीर सां ॻाल्हाईंदे साकटार चयो आहे त धुरियुनि लाइ जंगबंदीअ जे वाइदनि जी पासदारी इंतहाई अहम आहे। साकटार ऐं तुर्क मुनसिब विच में बि राब्ता। ॿिन्ही अॻवाननि पारां सिफ़ारती कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़। तुर्किया जे परॾेही वज़ीर पारां अमेरिका ईरान विच में ॻाल्हियुनि में सहूलियतकारी करण ते पाकिस्तानी किरदार जी साराह। मीरपुर ख़ासि वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान जो लाश रखी धरणो। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं। ख़ान मोहम्मद मरीअ जे वारसनि खिपरो मीरपुर ख़ासि रोड ते लाश रखी धरणो हयो। गाॾियुनि जी अचवञ मुअत्तिल। नौजवान ख़ान मोहम्मद जे वारसनि पुलिस मुक़ाबले खे जाली करार ॾेई छॾियो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस नौजवान खे होटल तां गिरफ़्तार करे खेसि गोलियूं हणी क़तलु कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल हुआ जिन में हू रूपोश हुयो। फुर्जी कोशिश दौरान मुक़ाबले में खेसि मारियो वियो आहे। राणीपुर भरिसां जुणेजा बिरादरी में झड़े दौरान ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फ़ौत। अंग वधी छह थी वियो। 2 ॾींहं अॻु ॻोठ वरियो वाहण में झड़े दौरान ज़ख़्मी थियल शोभान जुणे जो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। झेड़े में मारिजी वियलनि जो अंग वधी छह थी वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस जो ॻोठ ते कड़ो बरक़रार।